तरफ मदीने जे ओ कूंजुल जा हुया करगल हिया बात हुयन वाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ली अजो तरफ मदीने जे कूंजुल जा हुया करगल हिया बात हुयन वाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ली हिया बात हुयन वाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ली ओड़ी टोली कयूं थे भयूं जणो अखर तक लिखो एड़ी टोली कयूं थे भयूं जणो अखर तक लिखो पई ओच तती दम जी ऐं इस्म अदामू पढ़ो ओ पई ओच तती दम जी ऐं इस्म अदामू पढ़ो हबीब जे वॾा ॾींदियूं वाक अचनि उॾामण वास्ते पर ॾिना रब पाक चयमि त ओॾे थे वयूं जाॾे अरबीअ जी ओताक असां अॻे ई नाचा करंदो पूजा कान हणी वयूं मुझे जीव विठे झोरे अलाए छाथे चयो चुंबुन के चोरे खुदा खबड़ा जूं अगर दे सजण जे थोरी त मां बि पंहिंजे महबूब खे वञी ॾिसां हा डोरे गुलाम नबी हिक जान छा पर घर सॼो घोरे ईअं ई ओरे इन कूजन साण कठे वञा ओड़ी टोली कयूं थे भयूं जणो अखर तक लिखो पई ओच तती दम जी ऐं इस्म अदामू पढ़ो ओड़ी दम जी ऐं इस्म अदामू पढ़ो बस नाम मोहम्मद जो बस नाम मोहम्मद जो हुयो साफ़ लिखियल बिल्कुल हीअ बात हुयन वाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ली हीअ बात हुयन वाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ली अजो तरफ मदीने दे कूंजुल जा हुया करगल हीअ बात हुयन वाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ली ओ हणी खुशीअ मझा खबरूं लबैक पुकारन पियूं बस दीद हुयन ओॾही हीअं हुअन निहारन पियूं ओ बस दीद हुयन ओॾही हीअं हुअन निहारन पियूं
वनी वापस आयूं वरी बब फेरा वेचारन जा बाट ते भला कहिड़ा वाहेरा अञा त शायद अग भरो अथन आखेरा सुभाणे ॾिसंदियूं वञी पंहिंजे दिल भर जा देरा पर जलाए जेरा वयूं गुलाम नबी गरीब जा हाणे ख़ुशीअ मज़ाक भणूं लबैक पुकारन पियूं बस दीद हुयनि ओॾई पियूं बस दीद हुयनि ओॾई हीअं हुअन निहारन पियूं पहुचण लाइ पिरीअ आॾो गाओ कीर हुयनि पल पल पहुचण लाइ पिरीअ आॾो गाओ कीर हुयनि पल पल हीअ वात हुयनि वाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ली हीअ वात हुयनि वाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ली अॼु तरफ़ मदीने ॾे कूंजुनि जा हुया करगल हीअ वात हुयनि वाई रसूल अल्लाहुम्मा सल्ली ओ मस्तानियूं मोहब्बत में चले पंहिंजा हलूं घरड़ा परवाज़ करण जे लाइ रब पाक ॾिननि परड़ा ओ परवाज़ रब पाक ॾिननि परड़ा सोहणी बोली सूरजी मुझे सूरन कान सिखियूं आशिक खोड़ उन्हनि खे ॾियनि लफ़्ज़ लिखियूं आहिनि आसूदियूं मगर ॾिसण मंझि ॾुखियूं ग़ुलाम नबी पंहिंजे रूह में वतन रमज़ रखियूं उञूं तोड़े बुखियूं त बि ओॾे कान उतां मिरियूं मस्तानियूं मोहब्बत में छॾे पंहिंजा हलूं घरड़ा बर्बाद करण जे लाइ रब पाक ॾिननि परड़ा ओ परवाज़ करण जे लाइ रब पाक ॾिननि परड़ा हिक ॿिए खे चयूं हीअं थिए हिक ॿिए खे चयूं हीअं थिए कुझु तेज़ अदी हल हल हिक ॿिए खे चयूं हीअं थिए वो कुझु तेज़ अदी हल हल हीअ वात हुयनि वाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ली अॼु तरफ़ मदीने ॾे कूंजुनि जा हुया करगल हीअ वात हुयनि वाई या रसूल उस कपूर कंदन ख़ालिक़ अलियो जसदा कदसा महबूब जमल कुदसान वनी खैर सलामत सां जमल कुदसान वनी खैर सलामत सां भरी बोली खुदा बहनन जे खंभ खंभ में पर वहवाही टोली जॾहिं बि पवंदी कन ते आपूंजन जी बोली ग़ुलाम नबी उन महल मां आया झलींदो झोली
साईं तू सोली मुझी सदके कुंजन जे कजाओ सुभान अल्लाह सिका पूरी कंद में खाल को हलियूं जस ताकत सा महबूब जो मुल्क ॾिसन वञी खैर सलामत सा महबूब जो मुल्क ॾिसन वञी खैर सलामत सा दीवानियूं ठारन दिल के माने मोहब मिठो मुरसल माने मोहब मिठो मुरसल ये बात हुयन वाई या रसूल अल्लाहुम्मा सल्लल्लाहु अजो तरफ मदीने दे कर गल ये बात हुयन वाई या रसूल अल्लाहुम्मा सल्लल्लाहु ओ जन के भी उम्मीद है तन जीत पुजानी दे साईं मुखे घुराई दे ओ साईं सदके पूज मुझे मुखे घुराई दे मौत खो आजो अल्लाह जो दिल पर अञा ताईं मदीने ने नथो किस्मत करे परवर अञा ताईं पर घुराए की नथो मुखे पैगंबर अञा ताईं अरब जे सरज़मीन